जुदा पन्नो आकिल भरिसां सदूजा थाणे जे हद में ॻोठ फुल चाचड़ में जिथे नौजवान खे क़त्ल कयो वियो हो उन जे वारसनि तरफ़ां अॼु हिकु महीनो गुज़रण बावजूद जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि ऐं उबतो पुलिस तरफ़ां बि जेको मक़तूल जे पीउ खे गिरफ़्तार करे उनखे लाकअप कयो वियो आहे। इन हवाले सां ॻोठाणनि जो छा चवणु आहे अचो त उन खां पुछूं। मेहराब ऐं ॿिया जेके संगती आहिनि उन्हनि मुंहिंजे भाउ खे हिन घर में क़त्ल करे मारे आहे। असां ॾाढो भॻासीं हेॾे होॾे पर असांजो हिन महिल त दाद फिरियाद न पुलिस कयो आहे न कुझु बि कयो आहे। एसपी साहिब ॿ टे चकर विया आहियूं, एसपी साहिब अचो हिन खे पर कुझु ई न। असांजो इंसाफ़ खपे। असांजो माण्हू मारे भॼी विया आहिनि मेहराब चाचड़ उहो तेगाणे में रहे थो। असां एसपी साहिब जे अॻ में ॿ चकर विया आहियूं पर हाणे बि उनखे गुज़ारिश आहे ऐं डीआईजी साहिब खे त असां इंसाफ़ करे ऐं राति उल्टो असां वटि पुलिस चढ़ाई करे 3 वॻे असांजा 5 माण्हू खणी आया आहिनि। शाहनवाज़ चाचड़ क़त्ल थी वियो आहे। हाणे उन खां पोइ एसपी जेको 2 चकर एसपी रहिया आहियूं, 3 चकर एसपी रहिया आहियूं, एसपी का वार न कई। ज़ाती वरी ज़ाती खे ज़ुल्म करे असां त मजबूर कयो त जान पाण खे कारे वञो के ज़ुल्म मां बि छा कयूं। मुंहिंजो पुटु घर में मारे आहिनि, उहो बि हाणे को कोन अञा जवाबदार न हथ ॾिन था न ॻाल्हि भॻा फरार छा अथनि था। वरी राति पुलिस आई आहे धमकियूं ॾेई। मुंहिंजो मुड़ुस 2 पोटा मुंहिंजा वरी उहे राति पुलिस खणी वई आहे। मुंहिंजे भाउ खे 6 ॾींहं 7 भेरा मुंहिंजे के पुट बि कोन। असांजो पुलिस कुझु न कयो आहे, कुझु न कयो आहे, न त असां मथे वेंदा। तव्हां ॾिठो त सदूजा थाणे जे हद में ही फुल ॻोठ जा रहवासी एहतजाज करे मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। हिन जो चवणु आहे मक़तूल जे जवाबदार गिरफ़्तार करे ऐं उनजे पीउ खे फौरी तौर ते आज़ादु करे खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में हू पाण साड़ींदा। कैमरामैन परे सां गॾु जमील अंजार, सिंध टीवी न्यूज़ पनो आकिल।